कन जो सूरु हिकु अहिड़ो मसइलो आहे जेको जेकॾहिं शुरू थी वञे त इंसान खे ॾींहं जा तारा नज़र अची वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं कन हिकु पासे झुकाए रखो पोइ बि सूरु ख़तमु थियण जो नालो ई नाहे वठंदो। इन तकलीफ़ खां बचण लाइ हिकु घरेलू टोटको इस्तेमालु कयो वेंदो आहे जंहिंसां तकलीफ़ घटाए सघिजे थी। इन ते जेकॾहिं बाक़ाइदगी सां अमल कजे त मुमकिन आहे त हर क़िस्म जा इन्फेक्शन ख़तमु थी वेंदा। अदरक में एंटी बैक्टीरियल, एंटी वायरल ऐं एंटी इन्फ्लेमेटरी ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। इन जो अर्क जेकॾहिं कन जे सूर खां बचाव लाइ लॻायो वञे त इहो जीतमार साबित थींदो आहे ऐं इन्फेक्शन ख़तमु करे सूर खां छुटकारे में मदद ॾींदो आहे। अदरक जे अर्क में थोरो ज़ैतून जो तेल मिलाए ॿिन्ही खे गरम करे कन जो मसाज करे सघिजे थो। इन लाइ अदरक जो अर्क कढण जो तरीक़ो इहो आहे त अदरक खे धोई ग्राइंडर में पीसजे, हिकु नरम कपिड़े में पीठल अदरक विझी वेड़ी ठाहे निपुड़ण सां अदरक जो रस प्याली में कढी वठिजे। थोरो अर्क बि कन में महटण लाइ काफ़ी हूंदो। जीतमार अदरक जो अर्क कन जी सफ़ाई बि कंदो ऐं जीतनि जो ख़ात्मो बि कंदो। हिन सां अव्हांजे कन जी तकलीफ़ ख़तमु थी वेंदी, पर इहो ध्यानु रखो त अर्क कन जे ॿाहिरां लॻाइणो आहे, कन जे अंदरि नाहे विझणो।